झोल शहर जो बैंक चौक है अंसारी चौक नाज़रीन मीडिया का जी टीम मतलब अब्दुल आम मीडिया का वर्कर नुमाइंदो अब्दुल जब्बार जट मोहम्मद यूसुफ कैमरामैन सां गॾु झोल में अंसारी चौक पे मौजूद है जेको जे साम्हूं आंदो जी नाज़रीन जीअं असां अपडेट असांखे मिलंदी रहंदी असां ॿुधंदा रहंदासीं असां तव्हांजे साम्हूं हर शइ वाज़िया कंदासीं मीडिया जी टीम हर शइ तव्हांजे साम्हूं वाज़िया कंदी असां जीअं त असां अंसारी झोल में अंसारी चौक में शोएब अराई जे दुकान ते मौजूदु आहियूं त अॼु 16 रोज़ो पियो हले बाबरकत महीनो पियो हले इन हिसाब सां हिन दुकान ते रस्मी असां कोन पिया ॾिसूं जी बरसाति हुई की चूड़ियूं वूड़ियूं बि आहिनि हर शइ हिन वटि आहे हर वैरायटी हिन वटि मौजूदु आहे अचो त शोएब भाई खां उनजा व्यू वठो त छा हिन रमज़ान में उन वटि छा पैकेज आहे ऐं छा महांगाई जे असरात हिन मार्केट में असर माज़ा टीवी का बहुत शुक्रिया अदा करता हूँ जो आप आए हैं। ये महंगाई तो काफ़ी अरूज पे है अभी ये जो है जो अच्छी चीज़ है वो बहुत महंगी है और गरीब बंदे के पहुँच से दूर है इसलिए हमने कोशिश की है इस बार सस्ती चीज़ लेके आए और सस्ता बेनिफिट दें बाकी महंगाई जो है अरूज पे और जो है बाज़ारों के अंदर रश बहुत कम है आज 16वां-15वां रोज़ा चल रहा है अभी और माशाल्लाह ऐसे रश नहीं दे रहे जैसे होता है पिछले बार उससे पिछली बार होता है आज से ज़्यादा रश कम हो रहा है और अभी ये अपने हिंदू कम्युनिटी की भी ईद गुजरी है उसमें तो बिल्कुल भी खरीदारी नहीं जैसे वो खरीदारी करते हैं बहुत ज़्यादा खरीदारी करते हैं माशाल्लाह और उसमें बिल्कुल भी खरीदारी क्योंकि एक तो अपना पानी का हाल आपने देख लिया जो पानी है ही नहीं अपने पास और दूसरा आपने सारा सिस्टम देखा आपके सामने सब कुछ वही हाल है। अंसारी चौक में मौजूद आहियूं इन वक़्तु असां मोहम्मद यूसुफ अंसारी जे दुकान में मौजूदु आहियूं हिते ग्राहकनि जी बि रश कोन पई लॻे ऐं अॼु 16 रोज़ो आहे कोई अहिड़ो ख़ासि एक्टिविटी कोन्हे अचो त हिन खां व्यू वठो त हिन साल ऐं पर साल जे रमज़ान में हिन वटि छा सिलसिलो रहियो। अस्सलाम वालेकुम जैसे मैं मोहम्मद यूसुफ अंसारी चौक से बात कर रहा हूँ। जैसा कि आप देख रहे हैं कुछ जो है अभी जो है माली हालात लोगों के भी सही नहीं है तो इतना कोई मतलब पिछले साल के निस्बत से जो है इस साल जो है रमज़ान का कोई भी ऐसा महसूस नहीं हो रहा है कि जैसे रमज़ान आई है और जाने भी वाली है। आप खुद देख रहे हैं मार्केटों में कोई भी ऐसा मतलब रुझान नहीं है कोई भी ऐसी रश नहीं है। मार्केट के हिसाब से देखा जाए तो सारी दुकानें जो है बिल्कुल वीरान पड़ी हुई हैं और कोई भी काम नहीं है। बस यही है कि महंगाई होने की वजह से आप देख रहे हैं गवर्नमेंट ने इतनी महंगाई कर दी है हर चीज़ महंगी होने की वजह से जो है ग्राहकों का रुझान मार्केट की तरफ बिल्कुल भी नहीं है। अगर गवर्नमेंट
गवर्नमेंट ताउन असां सां करे जी माना कुछ असांखे मतिलबु फैसिलिटीज़ ॾे माना सामान जे अंदर या को डिस्काउंट वग़ैरह ॾे को माना के जेका भी आइटम आहिनि खाइण पीअण जा या पाइण जा कपिड़ा वग़ैरह या ज्वेलरी वग़ैरह जेका भी इस्तेमाल जी शयूं आहिनि उनजे अंदर जेका इन्हनि खे खपे रमज़ान जे महीने में जेको आहे ख़ासि तौर ते ही थोरो जेको आहे माण्हुनि जो थोरो एहसासु करे जेको आहे हिन जो क़ीमत घटि करनि जंहिंमें माण्हू जेका आराम सां ग़रीब माण्हू भी ख़रीदारी करे सघे। नाज़रीन हिन वक़्तु असां जोल शहर में अंसारी चौक ते मंजूर ऐं आरिफ़ भाई जे दुकान ते असां वेठा आहियूं ऐं अचो त आरिफ़ भाई खां व्यू वठूं ईद पैकेज जे हिसाब सां रियायत जे हिसाब सां हिन जो सॼो दुकानु आहे, हर वैरायटी हिन वटि पई आहे, बुर्को फाइन जो सामान ॿियो जेंट्स में कपिड़ा नाले कलर क्वालिटी जा वटि पिया आहिनि। अचो त हिन खां थोरी राय वठूं व्यू वठूं। बार अदाब अल्लाह की शुक्र है पान वटि जेका वैरायटी आहे मर्दाना ऐं लेडीज़ वैरायटी जेका आहे बाज़ार का रेट घटि आहे। हाणे त सॼे शहर वारनि खे ख़बर पइजी वई आहे जेको दिन भर ॿियनि खां रेट घटि आहे, ॿियो माल बि सुठो आहे ऐं इख़लाक़ वारो माण्हू आहे त हाणे लेडीज़ बि ईंदियूं आहिनि मर्द बि ईंदा आहिनि, ॿारनि जी हर शइ जी वैरायटी पाण वटि पई आहे ऐं बाज़ार जा सॼे चौक खां बल्कि जा सॼे शहर खां पंहिंजो रेट इंशाअल्लाह तव्हांखे अघु में माना हर शइ में माना रेट घटि आहे पाण वटि। यानी कि तव्हां वटि मुनासिब रेट आहे? मुनासिब रेट आहे, होलसेल रेट जो त जेको बि कमु कयो आहे हिन खां अॻु में बि मोबाइल जो कयो कापी किताब उन में बि ऐं होलसेल रेट ॾींदोसि, कपिड़े में बि ग्राहकनि खे होलसेल रेट माना पंहिंजा सूट ते 50 रुपया रखे सूट ॾे थो, जॾहिं ॿियनि वांगुरु इहो न आहे त 500 रुपया सूट ते लाज़मी रखणा न 50 रुपया मुंहिंजा सूट ॾे थो। अंसारी चौक में ज़ुबैर अंसारी जे दुकान ते असां मौजूदु आहियूं, ख़ासी रश भी लगी पई आहे, असांजी सबसे भरी भी आहे। हाणे अचो त ज़ुबैर भाई खां पुछो त इन भरे बाबरकत भरे महीने में 16 रोज़ आहे, कारोबार के हिसाब सां ऐं रेट के हिसाब सां छा पोजीशन? अलहमदिल्ला कारोबार अगर पोएं साल का असां कंपेयर कयूं न त पोएं साल इहो थियो त फसलूं जदीद थियूं ऐं 15 ॾींहं पहिरीं असांजो कमु हली वियो त हिन चकर इहो आहे त 10 रोज़े खां पोइ अलहमदिल्ला असां कमु स्टार्ट थी वियो। मार्केट में हींअर बि कमु घटि आहे, अलहमदिल्ला असां कमु थोरो पुराणो आहे, दुकान पुराणी आहे, वास्ता त असां वटि रश आहे अलहमदिल्ला, पर मार्केट में उहो रश कोन्हे जेका ईद जो हूंदो आहे। उहो कुझु महांगाई जे करे बि आहे मामलात, कुझु ॿिया मामलात बि आहिनि, पर अलहमदिल्ला असां वटि कमु सुठो आहे, पर मार्केट में तव्हां ॾिसो हीअं सुन लॻी पई आहे, कमु कोन्हे अलहमदिल्ला। अच्छा, तव्हां रमज़ान पैकेज में आवाम लाइ छा रखियो आहे? रमज़ान पैकेज में असांजे कपिड़े जो अलहमदिल्ला रेट अहिड़ा ख़ासा वधिया कोन, अगरि ॾिसूं न और अगरि 1500 जो सूट और पोएं साल ताईं 1600 जो आहे, महांगी वैरायटियूं 300-400 रुपया महांगियूं थियनि, पैकेज आम जेके रेगुलर हलंदियूं न वैरायटी 1500 पोएं साल सूट हाणे 1600 जो थी वियो, 100-150 रुपये जो फ़र्क़ु आयो, वधीक महांगी कोन थी आहे वैरायटी। बाक़ी अलहमदिल्ला कमु त असां वटि सुठो आहे। इन कपड़े की वैरायटी में इन अजकल के रमज़ान के महीने में इन रेटन में मुतमिन आयो? जी बिल्कुल, असां जो पूरे मतलब काफ़ी टाइम थियो असांजो हिकिड़ो इहो ई दुकानु आहे, असां मतलब हर हिकु हवाले सां नंढे वॾे ॾींहं ते कपिड़ो हितां वठी वारंदा आहियूं। हिते अलहमदिल्ला हर क़िस्म मतलब कपिड़ो हर वैरायटी में हर कलर में हर क़िस्म जो कपिड़ो मिलंदो आहे। असांजी दुकान मुतमिन आहियूं ऐं असांजी इहा कोशिशि आहे त असां हिते कपिड़ो ख़रीदूं, हमेशह हिते कपिड़ो यानी क्वालिटी में भी मुतमिन आहे, रेट में भी मुतमिन आहे? जी जी बिल्कुल, असां कंपेयर करे ईंदा आहियूं दुकाननि खां बि, पर असां जेके मतलब उहा शइ अवेलेबल हूंदी आहे उहो प्राइस
जी साईं, इहो पाण इहो ॿुधाए जो रंग कॾहिं कपिड़े जो फिटो या जोड़ी चई या को सलवट आया को कलर में को तब्दीली अचे थी? न न बिल्कुल भी न। असां काफ़ी टाइम ते वठंदा रहंदा आहियूं। कॾहिं बि कपिड़े रंग कोल फिट वारो कपिड़े जी क्वालिटी उहा ई रहंदी। लाज़मी आहे पाइण सां कपिड़ो थोरो घणो चेंजिंग ईंदी आहे, पर उहा मतिलबु कपिड़े में उहा मयार साॻी कपिड़ो बरतां। दुकान ते बीठा छा रेट में थोरो फ़र्क़ु क्वालिटी देवा ना सही आहे कपिड़ो मार्केट का ये जेको सूट रही पैसा जेको हल्को आहे रेट सही थो लॻाए। पहिरीं ॿुधायो त सारी चौक में मौजूदु आहियूं। चौक जे सेंटर में हिकिड़ो चूड़ियुनि वारो बीठो आहे। अचो त हिन खां पोइ ॻाल्हियूं वठो। हीअं रेट बि पुछा था, छा नालो आर्टिकल नालो अशोक अली नालो आहे। जी, कहिड़ो हिसाबु आहे चूड़ी ये सेल लगाई दिया गरीब बंदा सूरत के या 100 रुपया सेल गालान गर्दन 100 रुपया पैकेट पे 50 रुपया पैकेट वाला का मार्केट आ रहा 150 200 का घट कोन दिंदा सब सेल लगाई दिया गरीब बंदा सस्तो सामान अब बच्चा रोज आसान या बाकी वाला माल हर कलर हर चूड़ी पक्की कच्ची 100 रुपया दर्जन। हाँ 100 रुपया सेल लगाया गया चोल वाला। हाणे कीअं धंधे में अॼु थोरो रोदो पियो हले, बाबरकत महीनो पियो हले? माशाल्लाह बाबरकत महीनो हले पियो ऐं कमु दुकान ॾींहुं मां ॾींहुं थोरो थोरो वधे पियो। जी हा बिल्कुलु। हाणे दुकान रश थिए थी मार्केट में, पहिरियां जी रश कोन थींदी, हाणे ॾींहुं मां ॾींहुं दुकान फ़ाइदो अचे पियो।